हिते वाक़ई अहम ख़बर ॾींदा आहियूं त नून लीग पीपी खां कराची में डिप्टी मेयर जो उहिदो घुरी वरितो आहे। नून लीग जे वफ़द खीलदास कोहिस्तानी जी अॻवानी में पीपी अॻवान वक़ार मेहदी, सईद गनी, जावेद नागोरी ऐं ॿियनि सां कराची में मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी नून लीग खे कराची में मेयर लाइ हिमायत जी अपील कई। ज़रिए जो चवणु आहे त नून लीग पीपल्स पार्टीअ खां कराची में डिप्टी मेयर जो उहिदो घुरी वरितो आहे। नून लीग जे MNA खीलदास पार्टीअ जी आला क़यादत जी हिदायत ते पीपी वफ़द सां मुलाक़ात कई आहे। ही इंतहाई अहम मुलाक़ात थी आहे। इन हवाले सां अवां खे आगाह ॾियूं पिया नून लीग पीपीअ खां कराची में डिप्टी मेयर जो उहिदो घुरी वरितो आहे। नून लीग जे वफ़द खीलदास कोहिस्तानी जी अॻवानी में पीपी अॻवान वक़ार मेहदी, सईद गनी, जावेद नागोरी ऐं ॿियनि सां कराची में मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी नून लीग खे कराची में मेयर लाइ हिमायत जी अपील कई आहे। ज़रिए जो चवणु आहे त नून लीग पीपल्स पार्टी खां कराची में डिप्टी मेयर जो उहिदो घुरी वरितो आहे। नून लीग जे MNA खीलदास पार्टीअ जी आला क़यादत जी हिदायत ते पीपी वफ़द सां मुलाक़ात थी आहे। नून लीग पीपीअ खां कराची में डिप्टी मेयर जो उहिदो घुरी वरितो आहे। नून लीग जे वफ़द खीलदास कोहिस्तानी जी अॻवानी में पीपी अॻवान वक़ार मेहदी, सईद गनी, जावेद नागोरी ॿियनि सां इहा मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान पीपल्स पार्टी नून लीग खे कराची में मेयर लाइ हिमायत जी अपील कई। ज़रियनि जो चवणु आहे त नून लीग पीपल्स पार्टी खां कराची में डिप्टी मेयर जो उहिदो घुरी वरितो आहे। नून लीग जे MNA खीलदास पार्टीअ जी आला क़यादत जी हिदायत ते पीपी वफ़द सां मुलाक़ात कई आहे। इन मुलाक़ात जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो, ही नून लीग जे वफ़द पारां पीपीए सां मुलाक़ात कई वई आहे पीपी अॻवान सां, छा अपडेट्स आहिनि? बिल्कुल निदा मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वफ़द विच में कराची में मुलाक़ात थी आहे। पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जे MNA खीलदास कोहिस्तानी, अली अकबर गुज्जर ऐं कराची जी जेका क़यादत आहे इन मुलाक़ात में शामिल हुई ऐं पीपल्स पार्टी पारां वक़ार मेहदी, सईद गनी ऐं जावेद नागोरी समेत ॿिया जेके अॻवान इन मुलाक़ात में शामिल हुआ। ॿिन्ही पार्टियुनि पारां कराची जी जेका बल्दिया उज़मा KMC समेत 25 टाउननि में हुकूमत साज़ी जे अमल जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई। पीपल्स पार्टी जी मेयर कराची जी सपोर्ट करण बाबति मुस्लिम लीग नून खे दरख़्वास्त कई। इन हवाले सां मुस्लिम लीग नून इन बदिले में कराची जो जेको डिप्टी मेयर आहे उनजो उहिदो घुरी वरितो आहे। मेयर ऐं डिप्टी मेयर कहिड़ी पार्टीअ थींदो फ़ैसिलो ॿिन्ही पार्टियुनि जी क़यादत इन हवाले सां हासिमी फ़ैसिलो कंदी। पर ॿिन्हिनि पार्टियुनि जी अॻवाननि जे विच में जेका मुलाक़ात थी आहे, मुलाक़ात में इहे मामला तय कया विया आहिनि ऐं वधीक जेका मुशावरत जे हवाले सां वफ़ाक़ में जिते ॿिन्ही जमातुनि जो इताद आहे, तंहिं करे कराची जी मकानी चूंड बि ॿिन्हिनि पार्टियुनि गॾियल तौर ते हिसो वरितो हुयो। खीलदास कोहिस्तानी इन हवाले सां चयो आहे त पार्टी जी आला क़यादत जी हिदायत उन्हनि मुलाक़ात कई आहे ऐं मुलाक़ात खां पोइ जेके समूरे जेके सिफ़ारिशूं आहिनि उहे आला क़यादत जो आलो रखंदासीं, जंहिंखां पोइ इहो फ़ैसिलो आला क़यादत पाण कंदी। इन हवाले सां मुस्लिम लीग नून बाज़ाब्ता तौर ते डिप्टी मेयर कराची जो उहिदो खणी वरितो आहे ऐं इहो मुमकिन आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां डिप्टी मेयर जो उहिदो मुस्लिम लीग नून खे ॾियण जे हवाले सां हथमी फ़ैसिलो साम्हूं ईंदो ऐं इन हवाले सां मुस्लिम लीग नून जी कराची में जेकॾहिं KMC में हुक्मरानी थिए थी त यकीनन ॿिए नंबर जी जेका पार्टी थींदी उहा मुस्लिम लीग नून हूंदी त नून लीग खे डिप्टी मेयर जो उहिदो ॾिनो वेंदो। अहिड़ी तरह सां जेको मेयर जो उहिदो आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जिते हिमायत घुरी आहे त उन ते नून लीग ऐं ॿियूं पार्टियूं संदन हिमायत कंदियूं। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण